नाज़रीन, सिंध में 12वीं जमात जा इम्तिहान जारी आहिनि। मुख़्तलिफ़ सेंटरनि ते कापीअ जी धूम मतल आहे। मीरपुर ख़ास में परचो वक़्त खां ई अॻु आउट थी वियो। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर तालिब शहर। जी तालिब, सेंटरनि में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 12 क्लास जा जेको कल्ह खां वठी इम्तिहान शुरू थिया आहिनि। कल्ह जेको फिज़िक्स जो पेपर हो उन में बि सहूलियतूं मौजूदु न हुयूं, लेकिन अॼु जेको 12 क्लास जो केमिस्ट्री जो पेपर मुक़ररु वक़्त खां 10 मिंट अॻु में मुख़्तलिफ़ सेंटरनि तां आउट थी वियो आहे ऐं कापी जी धम मतल आहे। जॾहिं त 51 सेंटर आहिनि, जिते 51 मां 31 सेंटर अहिड़ा आहिनि जिते बिजली ऐं पाणीअ जी सहूलियत न आहे। पानी न हुअण करे शागिर्दनि खे वॾी मुश्किलात पैदा थी रही आहे। जॾहिं त बिजलीअ जे मुसलसिल बंदि हुजण करे शदीद गर्मीअ में शागिर्द जेको पेपर ॾेई रहिया आहिनि उन्हनि खे वधीक मुश्किलात पेश थी रही आहे। उन खां सवाइ तव्हांखे इहो ॿुधायां त जेके 9 सेंटर शागिर्द आहिनि इन जा अलॻि मुक़ररु कया विया आहिनि, उते बि इंतिहाई सूरत हाल पाणीअ जी ख़राबु आहे। केतिरनि ई सेंटरनि ते पाणी बि कोन्हे ऐं उन खां सवाइ जेको फर्नीचर जो आहे उहो बि SOP तहत शागिर्दनि खे न विहारियो वियो आहे। सभु गॾिजी वेठा आहिनि ऐं कापीअ जी जेको धम मतल आहे। जॾहिं त बोर्ड चेयरमैन बरकत हैदरीअ मूजिबि त असां कापीअ ते कंट्रोल कयो आहे। मोबाइल फ़ोन जेको स्मार्ट आहे उहो अंदरि क्लासनि में जेको आणण ते पाबंदी आहे कई आहे, लेकिन उन ते बि को अमल न थी सघियो आहे। जॾहिं त पुलिस एहलकार जेके ॿाहिरि गेट ते वेठल आहिनि उहे सरेआम ॿाहिरां खां कापी कराइण में मसरूफ़ लॻा पिया आहिनि ऐं साॻी ई तरह जेके फोटो कापी मशीननि ते जेको 144 कलम लागू हो उहो बि उन ते बि को अमल न थी सघियो आहे। न ज़िले इंतज़ामिया करे सघी आहे, न बोर्ड इंतज़ामिया। तइलीम खाते जूं जेके दावाऊं कयल हुयूं त असां कापीअ जी रोकथाम लाइ सख़्तु क़दम खयां आहिनि, लेकिन उहे सभु हवा में उॾामी विया आहिनि। जी अपडेट करण जे लाइ तालिब, जी महिरबानी।